सरज़मीन सिंध अल्हम्दुलिल्लाह औलिया, सुलहा ऐं बुज़ुर्गान दीन जी ज़मीन आहे। हिन खे बाबुल इस्लाम बि चयो वेंदो आहे, छो त इस्लाम जेको असांजे बर सग़ीर में दाख़िल थियो, उहो सिंध जे ज़रिए थियो ऐं कई सहाबाए किराम अलैहिम रिदवान तबलीग जे लाइ सिंध आया ऐं संदन सिंध में हिंद में इस्लाम जी तबलीग कई। इस्लाम अल्हम्दुलिल्लाह हिन सरज़मीन मां जीअं उभरियो, तीअं अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इल्म जो फैज़ान भी सिंध में ज़ाहिर फ़रमायो। उन जूं मुख़्तलिफ़ सूरतूं थियूं, उन्हनि मां अल्हम्दुलिल्लाह जेको सिंध में इल्म वारी सरज़मीन हुई, अल्लाह तबारक व तआला इन जा सिलसिला अञा वसी फ़रमाया, जिन मां हिकिड़ा जेके बुज़ुर्ग असांजे सिंध जी वॾी हस्ती आहिनि, उहे हज़रत सैयदना मखदूम हाशिम ठठवी रहमतुल्लाहि तआला अलैहि आहिनि। सनन अल्हम्दुलिल्लाह हिकु वॾा आलिम ऐं वॾा बुज़ुर्ग हुआ। अॼु अव्हां जे आॾो सनन जी सीरत जे बारे में इंशा अल्लाहुल करीम कुझु ॻाल्हियूं पेश कंदुसि, छो त रजबुल मुरज्जब जो महीनो जॾहिं ईंदो आहे, जीअं त हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ रहमतुल्लाहि तआला अलैहि जो उर्स मल्हायो वेंदो आहे, ईअं ई अल्हम्दुलिल्लाह सिंध में आशिकान मखदूम मिल्लत मखदूम हाशिम ठठवी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो भी उर्स मल्हाईंदा आहिनि, छो त संदन जी वफ़ात भी 6 रजबुल मुरज्जब ते आहे। संदन जी जो मुख़्तसर तारुफ़ अव्हां जे आॾो पेश कंदुसि। हज़रत जी विलादत 1104 हिजरी में थी ऐं संदन नालो हाशिम हुयो ऐं वारिस साहब जो नालो अब्दुल गफ़ूर हुयो। संदन जो ताल्लुक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान कुरैश सां हुयो ऐं पाण हाशमी भी चौराइबा हुया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा चाचा हुया। संदन जो जेको सिलसिला नसब आहे, हज़रत हारिस बिन अब्दुल मुत्तलिब सां मिले थो ऐं हारिस बिन अब्दुल मुत्तलिब जे करे, इन्हनि सां रब्त जे करे, ताल्लुक़ जे करे संदन हाशमी चौराया वेंदा आहिनि ऐं संदन इल्म जा वॾा बहर हुया। संदन जो लक़ब मलजउल फ़ुक़हा, सनदुल अक़ालीम, मखदूम मिल्लत वग़ैरह आहिनि ऐं संदन जी कुनियत जेको आहे अबू अब्दुर्रहमान आहे। संदन जा शहज़ादा हुया अब्दुर्रहमान, उन्हनि जे नाले ते ही कुनियत रखी वई आहे। संदन बैत जेके हुया पाण क़ादरी सिलसिले में हुया। पाण बयान कनि था त हिकु दफ़े मूं हज़रत अबुल क़ासिम नूरुल हक़ नक्शबंदी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी बारगाह में हाज़िर थियुसि त संदन इशारो फ़रमायो त तव्हां वञी हज़रत सादुल्लाह क़ादरी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी बारगाह में हाज़िर थियो ऐं उन्हनि खां बैत कयो। संदन जे इशारे जे मुताबिक़ पाण उन्हनि वटि हाज़िर थिया ऐं हाज़िरी खां पोइ बैत कई। संदन इन जे करे क़ादरी चौराईंदा आहिनि। हज़रत मखदूम हाशिम ठठवी रहमतुल्लाहि तआला अलैहि इल्म जे हिसाब सां पाण मुहक़िक़ भी हुया ऐं मुहद्दिस भी हुया। फ़िक़ही एतबार सां भी अव्हां जूं कई किताबूं आहिनि, पाण तहक़ीक़ भी कयाऊं ऐं संदन कई अहिड़ा किताब लिखियाऊं जंहिंमें कुझु इख़्तिलाफ़ी मसाइल हुया, जिन में पाण उन्हनि मां वाज़े करे दलाइलनि सां पंहिंजे मौक़िफ़ खे बयान फ़रमायो। उलमाए किराम बयान फ़रमाइनि था संदन जी किताबुनि जी तादाद कम बेश 150 आहे ऐं हिकु रिवायत मुताबिक़ संदन जी किताबुनि जी तादाद 300 ताईं आहे। इन मां तव्हां अंदाज़ो हणी सघो था त हज़रत मखदूम हाशिम ठठवी रहमतुल्लाहि तआला अलैहि केतिरी वॾी इल्मी शख़्सियत हुया। संदन शाइर भी हुया, संदन वॾा हिकिड़ा अदीब भी हुया। संदन जूं किताबूं फ़ारसी, अरबी ऐं सिंधीअ में पिणु मौजूदु आहिनि। उलमाए हक़ उन्हनि जो अॼु भी तर्जुमो करे रहिया आहिनि ऐं पाण संदन जी ज़ात मुबारका ते कुझु माण्हुनि PhD भी कई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह संदन जूं तहक़ीक़ात जेकियूं आहिनि उन्हनि खे वाज़े कयो आहे। ऐं मखदूम मिल्लत रहमतुल्लाहि तआला अलैहि जिन जो हिकिड़ो वॾो वस्फ़ इहो भी हुयो जो पाण इल्मी तहक़ीक़ दौरान तहक़ीक़ कंदे पंहिंजे मौक़िफ़ खे हदीस ऐं क़ुरान जी रोशनी में वाज़े कंदा हुया। संदन जूं किताबूं अगरि पढ़ियूं वञनि त उन्हनि में पाण मसइलो बयान कंदे उन सां गॾोगॾु क़ुरानी आयत या हदीस भी पिणु बयान कंदा आहिनि। संदन मौजूदगी में पाण जॾहिं मौजूदु हुआ त उन्हनि पाण हिकिड़ो वॾो मदरसो खोलियाऊं ऐं मदरसो अॼु भी उहो मदरसो मौजूदु आहे, मदरसा हाशमिया जे नाले सां, जिथां अल्हम्दुलिल्लाह कई उलमा फ़ारिग़ थिया ऐं उन जो जेको फैज़ान अॼु भी अल्हम्दुलिल्लाह सिंध में मौजूदु आहे। ऐं संदन जी जेकी वफ़ात थी, वफ़ात उलमाए किराम बयान फ़रमाइनि था त 1174 हिजरी में थी। तक़रीबन पाण जेकी उमिरि पायाऊं उहा 70 साल जे लॻभॻि उमिरि पायाऊं।
सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।